आप गोकलपुर। हाँ हाँ छो आयो आहीं? अरे माई थोरो मुंह तो बाहर कढो। हाँ हाणे ईअं ॾिस न चिटा ॾिस यादि कर त तूं पंहिंजे मुड़ुस सां मुंहिंजे दुकान ते हट ते आई कपिड़ा वठण। हाँ 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 पर इहो त ॿुधाए पंध छो पियो वहीं? ख़ैर त आहे न? हाँ इहो पुछनी हे तो वारे मुड़ुस जेके कपिड़ा वरिता हा उन्हनि जा पैसा अञा ताईं न मिलिया। इहा भला का शराफ़त आहे छा? चए पियो त पघार में त ॾींदोसि न। भई पघारो वञे थो विझंदो पेट में इन जो तोल वर्जण जो ई न। महिरबानी करे माई चईसि त असांखे पंहिंजा पैसा ॾे। मूंखे व्याज न खपे। मूंखे पंहिंजे मुंहुं जा पैसा त ॾे। को भला मुंहिंजा पैसा हराम जा आहिनि छा? चङो चङो अचे त चवंदीमांसि ऑफिस वियो आहे। ऑफिस वियो आहे त ख़ैर सां घर ॾे मोटंदो नी। तूं तेसि मूंखे हली अंदरि चांहि बांहि पीआ। मां तोखे दुकान ते कीअं चांहि सां गॾु बिस्कुट खाराया। दरअसल ॻाल्हि इहा न आहे पती खपी वई आहे ऐं खंड बि कोन्हे। ख़ैर आहे तूं मूंखे अंदरि वठी हल। हे पती हे खंड। हाँ